अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भली का अॼु पाण पढ़ंदा आहियूं यूरिनरी सिस्टम ऑफ मैन, इंसान जो पेशाब ठाहिण वारो सिरिश्तो। यूरिनरी सिस्टम ऑफ मैन में कहिड़ा कहिड़ा ऑर्गन या उज़वा अची वेंदा आहिनि। यूरिनरी सिस्टम ऑफ मैन कंसिस्ट ऑफ टू किडनी। यूरिनरी सिस्टम ऑफ मैन इंसान जे पेशाब वारे सिरिश्ते मंझि ॿ गुर्दा या बुकियूं हूंदियूं आहिनि। अ पेयर ऑफ डक्ट कॉल्ड यूरेटर, हिकिड़ी जोड़ी ॿिनि नालियुनि जी जिनखे यूरेटर चइबो आहे। A muscular sac-like organ called urinary bladder, हिकिड़ो मस्कुलर सेक लाइक यानी सेक अहिड़ो जेको अंदरां ख़ाली हुजे जीअं कोप वग़ैरह टाइप स्ट्रक्चर, उहो शामिल हूंदो आहे जंहिंखे यूरिनरी ब्लेडर चइबो आहे। हिन में जेको आहे यूरिन या पेशाब जेको आहे उहो स्टोर थींदो आहे। उन खां पोइ हिकिड़ी ॿी ट्यूब आहे जंहिंखे यूरेथ्रा चइबो आहे। ही यूरेथ्रा जेको आहे उहो यूरिनरी ब्लेडर खां यूरिन खणी जिस्म खां ॿाहिरि ख़ारिज कंदी आहे, कढंदी आहे। हाणे डायग्राम ॾिसंदासीं, उन में इंशाल्लाह वधीक क्लियर थींदो। ही हिकिड़ी किडनी आहे, ॿी किडनी आहे। किडनी रत खे फिल्टर कंदियूं आहिनि। रत फिल्टर थियण खां पोइ उन में जेको फुदलो जेको ख़राब मादो बचंदो आहे, जंहिंखे यूरिन या पेशाब चइबो आहे, उहो यूरेटर जे थ्रू हेॾां यूरिनरी ब्लेडर ॾांहुं ईंदो आहे। यूरिनरी ब्लेडर में कुझु वक़्तु लाइ स्टोर थींदो आहे, उन खां पोइ यूरेथ्रा जे थ्रू जिस्म खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। जेको रत खे साफ़ कंदियूं आहिनि, त रत जेको आहे उहो रीनल आर्टरी, उहा आर्टरी जेका किडनी ना ब्लड खणी ईंदी आहे। रीनल आर्टरी जे थ्रू किडनी मंझि रत दाख़िल थींदो आहे ऐं रत साफ़ थी रीनल वेन जे थ्रू जिस्म ना वापसि वेंदो आहे। उन खां सवाइ जेको ही किडनी सां कनेक्टेड ॿ ग्लैंड मौजूदु हूंदा आहिनि, उनखे एड्रिनल ग्लैंड चइबो आहे। एड्रिनल ग्लैंड जो जेको आहे उहो ब्लड जी फिल्ट्रेशन में को कमु कोन्हे, हीउ हार्मोन ठाहींदो आहे। उहे हार्मोन जिस्म जे लाइ ज़रूरी आहिनि, ॿियनि फंक्शन जे लाइ ज़रूरी आहिनि, पर हिननि जो ब्लड फिल्ट्रेशन में जेको आहे उहो को एतिरो इम्पोर्टेंट कमु कोन्हे को। हाणे ही ॿ किडनी आहिनि, हर किडनी जेको आहे उहो हुनजो इंटरनल स्ट्रक्चर कीअं हूंदो आहे, त उहो इंशाल्लाह इंटरनल स्ट्रक्चर पाण जेको आहे उनमें अॻियां पढ़ंदासीं। हर किडनी जेका आहे उहा बीन शेप यानी चौरे जहिड़ी, जेका आहे शिकिल में चौरे जहिड़ी हूंदी आहे, 10 सेंटीमीटर डिघी हूंदी आहे ऐं हीअ एब्डोमिनल कैविटी यानी पेट जे अंदरि मौजूदु हूंदी आहे। पेट जे अंदरि ही पुठी साइड ते हेठि, पेट में हेठी साइड ते ऐं पुठनि जी तरफ़ जेको आहे उहो वधीक हूंदियूं आहिनि। जेका राइट किडनी हूंदी आहे उहा थोरी वधीक हेठि हूंदी आहे, उहा इन करे हेठि हूंदी आहे जो राइट साइड ते लिवर मौजूदु हूंदो आहे ऐं जेको काफ़ी जॻह वधाईंदो आहे, जंहिं करे जेको आहे सो राइट किडनी थोरी वधीक हेठि हूंदी आहे। किडनी खे जेका ॿाहिरीं कवरिंग हूंदी आहे उनखे पेरिटोनियम चइबो आहे। किडनी जेको रत आहे उहो रिसीव कंदी आहे, उहो रीनल आर्टरीज़ जे थ्रू कंदी आहे ऐं रीनल उन खां पोइ फिल्टर थी जेको वापसि बॉडी ॾांहुं वेंदो आहे, उहो रीनल वेन जे थ्रू वेंदो आहे। जेकॾहिं किडनी खे उभी पोज़ीशन में वढिजे त उनखे ॿिनि हिसनि में विराए सघिजे थो। जेका ॿाहिरीं साइड हूंदी आहे उनखे कॉर्टेक्स चइबो, जेका अंदरी साइड हूंदी उनखे मेडुला चइबो। मेडुला जे अंदरि वरी हिकिड़ा कोन शेप, कोन कहिड़ो शेप हूंदो आहे, कोन जी आइस्क्रीम तव्हां ॾिठी हूंदी, जेका मथां खां जेको सो वेकरी ऐं गोल हूंदी आहे, हेठी साइड जेका आहे उहो कुंड वांगुरु निकितल सौड़ी साइड हूंदी आहे, मतिलबु हिकिड़ी कुंड निकितल हूंदी आहे। त ही कोन शेप जेके स्ट्रक्चर आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि मेडुला में, उनखे पायरामिड चइबो आहे। ऐं डायग्राम ॾिसो, हिन में जेको आहे सो ही जेका ॿाहिरीं साइड आहे उनखे कॉर्टेक्स चइबो, अंदरी साइड खे मेडुला चइबो। मेडुला जे अंदरि ही स्ट्रक्चर मौजूदु आहिनि, इन्हनि खे पायरामिड चइबो। ऐं जेका ॿाहिरीं साइड हूंदी आहे उहा थोरी वधीक डार्कर हूंदी आहे, अंदरी जेका साइड हूंदी आहे उहा लाइटर हूंदी आहे। उन खां पोइ जेको रत आहे उहो किडनी मंझि रीनल आर्टरी जे थ्रू दाख़िल थींदो आहे, फिल्टर थी रीनल वेन जे थ्रू ॿाहिरि निकिरंदो आहे। फिल्ट्रेशन में जेको ख़राब मादो बचंदो आहे जंहिंखे यूरिन या पेशाब चवंदा आहियूं, उहो यूरेटर जे थ्रू यूरिनरी ब्लेडर ॾांहुं ईंदो आहे, उन खां पोइ यूरेथ्रा जे थ्रू जिस्म खां ॿाहिरि निकिरंदो आहे। यूरेटर अंदरि जी तरफ़ हिकिड़े स्ट्रक्चर सां कनेक्ट हूंदी आहे जंहिंखे पेल्विस चइबो आहे, यानी इहो जेको ब्लड आहे उहो फिल्टर थी उन खां पोइ जेको इनिशियल यूरिन ठहंदो आहे उहो पेल्विस में वेंदो आहे। पेल्विस खां पोइ जेको आहे उहो यूरेटर ॾांहुं ईंदो आहे, उन खां पोइ यूरिनरी ब्लेडर ॾांहुं ईंदो आहे। किडनी जो जेको फंक्शनल यूनिट आहे जेको जंहिंजो मोस्ट इम्पोर्टेंट कमु आहे ब्लड फिल्ट्रेशन में,
उहो नेफ्रॉन हूंदो आहे। नेफ्रॉन ईअं सम्झो त किडनी जो हिकिड़ो जेको आहे उहो सेल आहे। अहिड़ा 10 लख जेके नेफ्रॉन आहिनि उहे किडनी में मौजूदु हूंदा आहिनि। नेक्स्ट लेक्चर में इनशाला पाण जेको आहे उहो नेफ्रॉन बाबति पढ़ंदासीं। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा।